पाकिस्तानी सफारती वफ़द जे सरबराह पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ईरान ते इसराइली हमले जी मज़म्मत कई आहे। ब्रसेल्स में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इसराइल पहिरियां पाड़ेसरी मुल्क ते हमलो कयो। हुन चयो त हाणे इसराइल जी जंग संदन ख़िते ताईं पहुची वई आहे। संदसि चवणु आहे त आलमी बिरादरी ख़िते में अमुन क़ाइमु करण लाइ किरदारु अदा करे। पाकिस्तानी सफारती वफ़द जे सरबराह ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ईरान ते इसराइली हमले जी मज़म्मत कई आहे। ब्रसेल्स में मीडिया सां ॻाल्हाईंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त इसराइल पहिरियां पाड़ेसरी मुल्क ते हमलो कयो। हुन चयो त हाणे इसराइल जी जंग संदन ख़िते ताईं पहुची वई आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो वधीक चवणु आहे त आलमी बिरादरी ख़िते में अमुन क़ाइमु करण लाइ किरदारु अदा करे। पाकिस्तानी सफारती वफ़द जे सरबराह ऐं पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां ईरान ते इसराइली हमले जी मज़म्मत कई आहे।